जामशोरो में लम्स यूनिवर्सिटी इंतजामिया के मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ मुलाज़िमनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवान मखदूम अशफाक अब्बासी, सईद लाशारी, अशफाक राजपर ऐं ॿियनि चयो त लम्स इंतजामिया मुलाज़िमनि जे मसइलनि जे हल लाइ संजीदा नाहे। सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी भञुकड़ी कंदे लम्स में रिटायर्ड माण्हुनि खे मुक़ररु कयो वियो आहे। मुलाज़िमनि जा मसइला हल न थियण जी सूरत में हिननि एहतिजाजी तहरीक जो चिताव ॾिनो। इहो असांजे मुलाज़िमनि जेके असां चार्टर ऑफ डिमांड अॻे महीने जी 10 तारीख़ पेश कयो इंतिज़ामिया खे। असांजे वफ़न इंतिज़ामिया सां इन्हनि ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, पर इंतिज़ामिया असांजे मसइलनि खे हल करण में संजीदा न हुई। वफ़न असांखे टाइम ॾे, अॼु था कयूं सुभाणे था कयूं, अॼु था कयूं सुभाणे था कयूं, पर आख़िरकार असांजे मथां मुलाज़िमनि जो प्रेशर हो, जिन जा के DPC जा मसइला आहिनि, घरनि जी मरमत जो मसइलो आहे ऐं सोसाइटी जो मसइलो आहे, लिव एनकेचमेंट जो मसइलो आहे ऐं रिटायर आर्डर आहिनि। इन क़िस्म जा काफ़ी असांजा मसइला आहिनि जेके असांजे काफ़ी सालनि खां, मां त साल चवंदुसि, पेंडिंग में पिया आहिनि। असांजा जेके रेगुलर आर्डर आहिनि उहे 2022 में जंहिंखे मुदो पूरो थियो आहे उन्हनि जा आर्डर अञा न निकिता। न त असांजी यूनिवर्सिटी जो कानून रूल रहियो आहे, हर साल जेकिन जो 3 सालनि जो मुदो पूरो थींदो कॉन्ट्रेक्ट जो, उन्हनि खे रेगुलर कयो वेंदो। पर गुज़श्ता 2-3 सालनि खां असां सां इहा पैसा घाती कई थी वञे। अॼु असांजा रिटायरनि जा आर्डर घटि में घटि 15 खां 16 थी विया आहिनि, जॾहिं त असांजी लम्स में रोज़ भर्तियूं थियनि थियूं, रोज़ानी जी बुनियादनि ते भर्तियूं हलनि पियूं, पर हक़ न आहे त सिर्फ़ु रिटायरनि जो न आहे। तक़रीबन 3 महीननि खां वठी असांजी इंतिज़ामिया सां असांजूं ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं। उन में असां चार्टर ऑफ डिमांड बि ॾिनो हो, जेको लास्ट मंथ असां इन्हनि खे ॾिनो हो। उन ते ॻाल्हियूं हलियूं पिए त बाबा उन में असांजो पहिरियों मसइलो हुयो लिव इनकेचमेंट, DPC अपग्रेडेशन, 1 to 4 जा मुलाज़िम, सोसाइटी। उन खां पोइ असांजे जेके कॉन्ट्रेक्ट जा मुलाज़िम जंहिंजा इंटरव्यू बि थी विया आहिनि, उन्हनि जा इंटरव्यू थिया आहिनि। हाणे उन्हनि खे रुगो माना पको करिणो आहे, उन्हनि जा लेटर आर्डर कढणो आहे। उन्हनि मसइलनि ते असां वक़्तनि फ़वक़्तनि इंतिज़ामिया सां ॻाल्हाईंदा रहियासीं, ॻाल्हियुनि जा दौर थींदा रहिया। असांखे ख़ातिरियूं बाबा अॼु था ॾियूं, सुभाणे था ॾियूं, हफ़्तो 15 ॾींहं PC साहिबु UK हलियो वियो आहे मोटी जे। हाणे जॾहिं साईं आयो त वरी असां रजिस्ट्रार साहिब सां मिलियासीं। रजिस्ट्रार साहिब जे VC साहिबु मूंखे VC साहिबु चयो बाबा, मां हुनखे चयो कल्ह रजिस्ट्रार साहिबु वटि वियासीं, बाबा लिव इनकेचमेंट जो मसइलो। VC साहिबु जो यार VC चयो पर असां वटि बजट कान्हे का। पहिरियों चयो असां बजट ॾिसूं तव्हांखे ॿुधायूं, वरी पोइ कल्ह त माना मुर्गो जवाबु ॾेई बीह रहिया। उन खां अलावा ही असांजे मुलाज़िमनि खे हिननि 2-3 ॾींहंनि खां वठी हिरासा करणु शुरू कयो।